अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां शाहराज़ अहमद तव्हां ॾिसो पिया टुडेज़ वर्ल्ड। दिल जी गहराइनि सां तव्हांखे भली कार कयूं था। जीअं त नाज़रीन डिफरेंट कल्चर्स हूंदा आहिनि, उन्हनि जूं डिफरेंट वैल्यूज़ हूंदियूं आहिनि, डिफरेंट रिलीजन हूंदा आहिनि, उन्हनि जा डिफरेंट सेंटिमेंट्स हूंदा आहिनि। ऐं अगरि कल्चर्स जी वैल्यूज़ खे ऐं रिलीजियस वे में वञी करे रिलीजन जे सेंटिमेंट्स खे अगरि केरु तकलीफ़ पहुचाईंदो त पोइ हिकिड़ो ज़िद्दी माहौल हिकिड़ो बीह रहंदो आहे ऐं ॾोहो जनम वठंदो आहे। उते हिकिड़ो इंकशाफ़ पैदा थी वेंदो आहे। ऐं ईअं ई अक्सर जेके बुनियादूं हूंदियूं आहिनि उन्हनि में कुझु अहिड़ा हिकिड़ा सेंटिमेंट्स हूंदा आहिनि रिलीजिकली जेके असांखे अपब्रिंगिंग में ॿुधाया वेंदा आहिनि त दिस इज़ राइट, दिस इज़ रॉन्ग, दिस इज़ लाइक दिस एंड दिस इज़ नॉट लाइक दिस। सो उन जे हिकिड़े बिहाफ ते सॼी ज़िंदगी पोइ उनखे असां फॉलो कंदा आहियूं ऐं प्रिटेंड कंदा आहियूं त हीअ जेको बिलीफ सिस्टम आहे इहो असांजो पंहिंजो ऑब्ज़र्व कयल आहे। रिलीजन में जीअं गऊं आहे उनखे गाय माता चयो वेंदो आहे, असां उनखे को बि कंडेम नथा कयूं। हिकिड़ो रिलीजियस हिकिड़ो बिलीव आहे ऐं सभिनी रिलीजन जी इज़त असांखे करणु खपे ऐं उन्हनि जो एतिराम करणु खपे। उन्हनि जो जेको बिलीफ सिस्टम आहे उनखे महफ़ूज़ रखण जी कोशिशि कजे। ईअं ई इंडिया में जेको इहो हिकिड़ो बिलीफ सिस्टम आहे, इन बिलीफ सिस्टम जे पोयां इलाही खून कत्लेआम झगड़ा ऐं नयूं पॉलिसीज़ जेके आहिनि, नया कानून जेके आहिनि उहे ताइन थींदा आया आहिनि। ऐं हींअर लास्ट सैटरडे ते जेका हिकिड़ो इंसिडेंट थियो आहे उन रिपोर्ट जे हवाले सां तव्हांखे असां ॿुधाईंदासीं त हिकिड़ो माण्हू हुयो नासिर कुरैशी जंहिंजी 56 साल उमिरि हुई ऐं उहो बिहार जे हिकिड़ी मार्केट मां बीफ वठी करे पंहिंजे घर जी तरफ़ निकिरी रहियो हुयो त उते हिकिड़ो ग्रुप हुयो जेको हिंदू नेशनलिस्ट जो हिकिड़ो ग्रुप हुयो ऐं उन्हनि उनखे कवरअप कयो। कवरअप करण खां पोइ हुन ते बेदर्दी सां टॉर्चर कयो उनखे। उन खां पोइ उहे जेको ग्रुप हुयो उहो 20 माण्हुनि जो ग्रुप हुयो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे 20 माण्हुनि जो ग्रुप ऐं हिकिड़े माण्हू जे मथां अगरि टॉर्चर करणु चाहे त उनखे घणो वक़्तु कोन लॻंदो आहे उन गोल ताईं पहुचण में, उहो उन नफ़रत खे घटाइण में। सो विदिन 15 to 20 मिनट्स जेको नासिर कुरैशी हुयो जेको 56 सालनि जो इंडियन सिटीज़न हुयो उन दम ॾेई छॾियो। उन खां पोइ जेको नॉर्थन हरियाणा आहे उन में उनजो जेको हेल्थ मिनिस्टर आहे ऐं उन खां पोइ जेके सोशल राइट्स जेके एक्टिविस्ट आहिनि उन्हनि इहा आवाज़ु खई ऐं उन्हनि इहो ॿुधायो त हीअ जेका पॉलिसी आहे इहा 2014 में नरेंद्र मोदी जॾहिं हुकूमत में आयो हुयो तॾहिं हिन इहा पॉलिसी लागू कई हुई त जेको बीफ आहे, जेको गऊं जो जेको गोश्त आहे, जेका गाय माता आहे, उहो कुझु स्टेट्स में बिल्कुलु बैन आहे ऐं उते न को खपायो वेंदो न को खाधो वेंदो। सो उहे जेके स्टेट्स आहिनि उहे प्योरली जेके इन सिस्टम ते बिलीव कनि था, जीअं हिंदुज़म में बि 100% इन सिस्टम ते बिलीव नथा कनि, पर अबव 50% हिंदुज़म जेको आहे उहो इन ते बिलीव कंदो आहे त जेका गाय आहे उहा असांजी गाय माता आहे ऐं उनजी पूॼा वग़ैरह थींदी रहंदी आहे। ऐं उन खां पोइ उनखे उनजी गोश्त जी लज़त वठण ते उहे इलाही नाराज़ थींदा आहिनि ऐं उन्हनि मां जेके लेदर्स ठाहियूं वेंदियूं आहिनि उन्हनि ते वॾा नाराज़ थींदा आहिनि। हिकिड़ो रिलीजिकल हिकिड़ो बिलीव आहे, उनखे असां कंडेम नथा करे सघूं ऐं उनजी असांखे इज़त रखणु खपे। उन खां पोइ अगरि कुझु स्टेट्स में इहे बैन आहिनि शयूं त उते घटि में घटि एतिरो ख़्यालु करणु खपे जो असांजी इहा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बि ठहे थी त असांखे पंहिंजे अलावा ॿिए जो बि ख़्यालु हुजे। सो नॉर्थन हरियाणा जे स्टेट बिहार में इहो इंसिडेंट थियो आहे। सो इन जी जेका हद हुई उहा रसूलपुरा पुलिस स्टेशन हुयो जंहिंजो इंचार्ज हुयो रामचंद्र तिवारी ऐं उन कोर्ट खे इहो ॿुधायो त हीअ पहिरियों इंसिडेंट नाहे जेको हिते थियो हुजे, इन खां पहिरीं बि इंसिडेंट थी चुका आहिनि, पर लास्ट ट्यूसडे ते हिकिड़ो नयो इंसिडेंट आयो आहे इन ई हवाले सां त जेको बीफ मीट हुयो उहो केरु वठी वियो पिए ऐं उन खां पोइ उन्हनि खे बि उहो माण्हुनि कवर कयो ऐं उन खां पोइ उन्हनि खे खणी अगवा कयो ऐं 4 ॾींहंनि खां पोइ उन्हनि जा लाश हथ आया। सो रामचंद्र तिवारी जेको आहे, जेको पुलिस स्टेशन जो इंचार्ज आहे, उन कोर्ट खे सॼी रिपोर्ट ॾिनी ऐं उन कोर्ट सां इहा इल्तिजाब कई त नई पॉलिसी हिकिड़ी ठाही वञे जिथे जेके प्रोवाइडर्स आहिनि उन्हनि ते सख़्ती कई वञे। सो उहे जेके 2 माण्हू हुआ जेके मीट खणी विया पिए उहे बेसिकली गोश्त जो बिज़नेस बि कंदा हुआ। सो जिथे का शइ बैन हुजे उते उहा शइ वधीक महांगी खपजंदी आहे। कुझु ॾींहं त उहे हाइड एंड सीक में बिज़नेस थी सघे थो पर नॉट सो फॉर लॉन्ग।
इन करे उहे जेके अहिड़ा बिज़नेस हूंदा आहिनि जेके बैन हुजनि ऐं उन खां पोइ थींदा रहनि त उहे एक्सपोज़ थींदा आहिनि ऐं उन खां पोइ ईअं ई जेके इहे ॿ ॿिया माण्हू हुया उहे एक्सपोज़ थिया ऐं उन खां पोइ पुलिस जेका आहे उहा परे ताईं कोन हुई, जेको आइन हुयो कानून हुयो उहो परे ताईं कोन हुयो। जेके हिंदू नेशनलिस्ट हुआ, जेके भारतीय जनता पार्टी जा जेके एक्टिविस्ट आहिनि उन्हनि ई आइन पंहिंजे हथ में खणी ऐं इहे कार्रवायूं शुरू कयूं हुयूं। सो कोर्ट उन्हनि मां 3 ॼणनि खे सज़ाए मौत ॾिनी आहे ऐं उन खां पोइ जेके 2 ॼणा ॿिया माण्हू हुया उन्हनि खे ताउमिरि क़ैद ॾिनी आहे। सो हीअ जेको बिलीफ सिस्टम आहे इन बिलीफ सिस्टम जी सभिनि खे इज़त रखणु खपे। हर रिलीजन में कुझु अहिड़ा बिलीफ सिस्टम्स हूंदा आहिनि, कुझु अहिड़ियूं बाउंड्रीज़ हूंदियूं आहिनि। सो इन्हनि बाउंड्रीज़ जो असांखे सभिनि खे ख़्यालु करणु खपे। ऐं नाज़रीन ॿी ख़बर बि अव्हांखे इंडिया सां रिलेटेड ॿुधाईंदासीं त इंडियन इंटेलिजेंस जेका एजेंसी आहे रॉ उन मां हिकिड़ी ख़बर लीक थी करे पाकिस्तान CTD ताईं पहुती आहे, काउंटर टेररिज़म डिपार्टमेंट ऑफ पाकिस्तान ताईं, त तव्हांजा कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके असां वटि पंहिंजा छोकिरा मोकिले करे पंहिंजा जेके एक्टिविस्ट वर्कर आहिनि उन्हनि खे ट्रेनिंग ॾियारण जी कोशिशि करे रहिया आहिनि। जीअं CTD ताईं इहा ख़बर पहुती त CTD पंहिंजी एक्टिविटी में आयो ऐं उन खां पोइ इन्वेस्टिगेशन कई। इन्वेस्टिगेशन खां पोइ ख़बर पई त जेको PSP जो लीडर आहे ऐं MQM जो फॉर्मर लीडर आहे एडवोकेट अनीस, उहो हिन शइ में मुलवस हुयो। उहो जेको हुयो उहो हिननि खे ट्रेनिंग कराईंदो हुयो ऐं उहो रॉ सां लिंक में हुयो। हाणे इहा जेका रॉ जी हिकिड़ी असां वटि लिंक आई ऐं जेका इहा ख़बर आई त उहा ख़बर कीअं पहुती, उन्हनि जा सोर्सिस छा हुआ, उहे हमेशह हिडन रहंदा आहिनि। पर जेको DIG उमर शाहिद हमीद उहो इहा ॻाल्हि करे थो त अनीस जेको एडवोकेट आहे फॉर्मर लीडर MQM ऐं लीडर जेको आहे PSP जो, उन्हनि सां असां इन्वेस्टिगेशन कई आहे, उन्हनि खां असां सवाल जवाब कया आहिनि। उन्हनि जो जेको पासपोर्ट आहे, उन्हनि जा जेके फ़ोन आहिनि ऐं कुझु ज़रूरत जूं जेके ॿियूं शयूं आहिनि उहे सीज़ थी वियूं आहिनि ऐं उहे सीज़ थी करे फॉरेंसिक लैब पहुतियूं आहिनि, जंहिंमां असांखे मज़ीद इन्वेस्टिगेशन जी ख़बर पवंदी, वधीक इन्वेस्टिगेशन करे सघंदासीं ऐं उन खां पोइ जेका मज़ीद इंफॉर्मेशन आहे उहा असांखे ख़बर पवंदी। सो जेको DIG CTD आहे उन इहा ॻाल्हि कई आहे त जॾहिं असां एडवोकेट अनीस खे इन्वेस्टिगेशन जे लाइ घुरायो ऐं उन खां असां सवाल कया त असां 3 ऑफिसर्स हुआसीं, जंहिंमें हिकिड़ी जेका सीनियर 3 ऑफिसर हुआ CTD जा, उन्हनि जो उहा हिकिड़ी जूरी हुई ऐं उहे वेठा हुया ऐं उन्हनि इन सां सवाल जवाब कया। सवाल जवाब जे दौरान जेके बि जवाब आया उहे गैर तसली बख़्श जवाब आहिनि। इहो चवणो आहे DIG CTD उमर शाहिद हमीद जो, त जेके बि जवाब मिलिया उहे अनसेटिस्फैक्ट्री आहिनि, उन्हनि जवाबनि में का बि अहिड़ी तसली बख़्श का ॻाल्हि कोन्हे। सो इन करे असां हिननि जूं जेके फ़ोन्स आहिनि ऐं जेके पासपोर्ट्स आहिनि उहे असां सीज़ कया आहिनि। उन खां पोइ इन ई रिपोर्ट जे हवाले सां हिकिड़ी ॿी इंफॉर्मेशन जेका आहे उहा असांजे साम्हूं आई त CTD जी इंक्वायरी खां पहिरीं अनीस एडवोकेट ऐं उन सां गॾु जेको फारूक सत्तार साहब आहिनि, इहे पहिरीं CTD पहुता हुया इंक्वायरी खां पहिरीं ऐं पंहिंजो बयानु रिकॉर्ड करायो। पर मीडिया सां जॾहिं अनीस एडवोकेट ॻाल्हायो त इहो ॿुधायो त असां बिल्कुलु कॉपरेट कंदासीं CTD सां ऐं शहर मां ॿाहिरि वञी सघूं था, अहिड़ी का बि असां ते का शर्त लागू कोन्हे थी। उन खां पोइ जेको आइन आहे उनजी असां वॾी इज़त कंदा आहियूं। सो उमर शाहिद हमीद जेको DIG आहे उन जे बयान खां पोइ जेका ॿी रिपोर्ट आहे उहा इहा आहे त CTD जे जेके 3 सीनियर ऑफिसर्स हुया उन्हनि जी इंट्रोगेशन खां पहिरीं एडवोकेट अनीस ऐं फारूक सत्तार जेको MQM जो लीडर आहे उन्हनि CTD में पाण वञी पंहिंजो बयानु जेको आहे उहो रिकॉर्ड करायो ऐं उन रिकॉर्ड में हुननि ॿुधायो त असांजो रॉ सां को बि तालुक़ु कोन्हे ऐं जेके बि एलिगेशन्स असां ते लॻल आहिनि उहे कूड़ियूं आहिनि। उन खां पोइ जेको PSP लीडर अनीस एडवोकेट आहे उन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त CTD सां असां पूरो ताउन कंदासीं। उन खां अलावा जेको पासपोर्ट आहे उहो CTD जेका आहे उहा सीज़ करे सघे थी, मुंहिंजा फ़ोन सीज़ करे सघे थी, उन्हनि खे पूरा इख़्तियार आहिनि। बाक़ी मां शहर खां बि ॿाहिरि वञी सघां थो, मूं ते अहिड़ी का बि शर्त नाहे लॻल। उन खां पोइ जेके बि इहे रॉ जा जेके ॻाल्हियूं आहिनि, इहे जेके एलिगेशन्स आहिनि इहे ग़लति आहिनि। असांजा जेके बि वर्कर्स आहिनि उहे किथे बि अंडर ट्रेनिंग में न आहिनि विया, इहे सभु ॻाल्हियूं कूड़ियूं आहिनि। पर इहे जेके बि ॻाल्हियूं आहिनि जेके अनीस एडवोकेट जेके आहिनि उन्हनि कयूं ऐं उन खां पोइ जेको रिकॉर्ड बयानु थियो ऐं उन खां पोइ जेके 3 सीनियर ऑफिसर्स हुया जिन इंट्रोगेशन कई, इन्हनि सभिनी खां बाद में उमर शाहिद जेको DIG आहे उमर शाहिद हामिद
उन्हनि इहा ॻाल्हि ॿुधाई त इहे जेके बि जवाब आहिनि जेके बि रिकॉर्ड आहिनि उहे अनसेटिस्फैक्ट्री आहिनि, उहे गैर तसली बख़्श आहिनि ऐं उनखां पोइ असांखे साफ़ ज़ाहिर थियनि था त इहे लिंक्स आहिनि। मां इहो चाहींदुसि त जेको DIG साहबु आहे उमर शाहिद हमीद उहो ग़लति साबित थिए, अहिड़ी का बि ॻाल्हि न हुजे, छो जो असांजो मुल्क हींअर अहिड़ी कंडीशन में हिते पहुतल आहे जिथे अगरि असां बचाइण बि निकितासीं त टुटी पवंदो। नाज़रीन, हाणे थोरो हलंदासीं फ्रांस जी तरफ़। त फ्रांस में कुझु ॾींहंनि खां हिकिड़ी वॾी मैसिव अमाउंट में हिकिड़ो प्रोटेस्ट जारी आहे ऐं जेके बि सिविलियंस आहिनि उहे सभु मिली करे प्रोटेस्ट कनि पिया। उनखां पोइ जेके लेबर कम्यूनिटी जा जेके लीडर्स आहिनि उहे उन प्रोटेस्ट में शामिलु आहिनि, जेके लेबर्स आहिनि उहे उन प्रोटेस्ट में शामिलु आहिनि, जेके ऑफिस वर्कर्स आहिनि उहे उन प्रोटेस्ट में शामिलु आहिनि, जेके ऑफिसर्स आहिनि उहे उन प्रोटेस्ट में शामिलु आहिनि। माना हिकिड़ो पूरो जेको फ्रांस आहे, जेको फ्रांस जो जेको वर्किंग तबिको आहे उहो सॼो उन प्रोटेस्ट में शामिलु आहे। छो जो हींअर जेका नई पॉलिसी निकिती आहे फ्रांस में उहा इहा निकिती आहे त जेका रिटायरमेंट एज हूंदी उहा 62 खां 64 ते कन्वर्ट थी वेंदी। जेके हिन साल रिटायर्ड थियण वारा हुआ उन्हनि खे 2 साल मज़ीद अञा कमु करिणो पवंदो। उन्हनि खां पोइ जेके उन्हनि जा जेके प्लान्स हुया जेके आफ्टर रिटायरमेंट थींदा आहिनि उहे 2 साल वधीक एक्सटेंड थी विया। उनखां पोइ अगरि 64 ईयर्स जेको माण्हू जॉब करे थो ऐं हिकिड़ो ॾींहुं अगरि पहिरीं निकिरी थो वञे त उनजी जेका सॼी पेंशन आहे उहा ख़तमु थी वेंदी। उनखां पोइ हींअर जेको रेशियो हले पियो, जेको हेल्थ रेशियो आहे उहो 62 ईयर्स जो त हिकिड़ो माना हिकिड़ी लीस्ट पॉइंट आहे, हिकिड़ो पीक पॉइंट आहे। त 62 ताईं हींअर जेके आहिनि उहे 85% जेके माण्हू आहिनि उहे ज़िंदा नथा रहनि। हीअ जेको 64 ताईं जेको रेशियो खणी विया आहिनि, जेका फ्रांस जी गवर्नमेंट खणी वई आहे, उन में वॾे में वॾो सुवाल इहो आहे त 64 ईयर्स ताईं हिकिड़ो जेको तव्हांजो सिविलियन आहे उहो वर्क करे, उहो कमु करे, उनखां पोइ तव्हां उनखे पेंशन ॾींदो, उनखां पोइ तव्हां उनखे प्रोविडेंट फंड ॾींदो ऐं 64 ईयर्स ताईं हुन में न को पंहिंजी एनर्जी आहे न को छा, त हू उनखां पोइ हॉस्पिटलाइज़ वञी थींदो। छा थींदो? जेको वर्ल्ड वाइड जेको रेशियो आहे उहो 60 ईयर्स आहे। ही हुई बि 2 साल अॻिते हुया, उनखां पोइ वरी 2 साल अॻिते करे 64 ईयर्स में अची विया। जेका फ्रेंच प्रेसिडेंट आहे इमैनुअल मैक्रोन, उन स्पेशल कॉन्स्टिट्यूशनल जेके पावर आहिनि उहे यूज़ कया आहिनि। उन पावर्स खे यूज़ करे ऐं इहो जेको आइन आहे उहो लागू कयो आहे। पर इन लागू जेको आइन आहे उहो अञा मुकमल लागू न आहे थियो। ही अञा आइन जे बुक्स में, कॉन्स्टिट्यूशनल बुक्स में ही हिकिड़ो डिटेक्ट न आहे थियो। हिन में अञा बि कुझु वोटिंग्स जेके आहिनि उहे खपंदियूं। पर आर्टिकल 49/3 जेको आहे उन में इहो आहे त जेके अपर गवर्नमेंट जा जेके माण्हू आहिनि, जेके सीनियर गवर्नमेंट जेके पॉलिटिशियंस आहिनि, जेका उन वक़्तु जेका गवर्नमेंट अथॉरिटी में आहे उहा 49/3 जेको आर्टिकल आहे उन जे हिसाब सां स्पेशल जेके कॉन्स्टिट्यूशनल जेके पावर आहिनि उहे यूज़ करे सघे थी। उनखे सपोर्ट कंदे वरी प्राइम मिनिस्टर जेका आहे एलिज़ाबेथ, उन नेशनल असेंबली में इहो ऐलान कयो त हीउ जेको आइन आहे जेको 62 खां हाणे मूव थींदो 64 ते, इहो आइन असांजे लाइ बहितरीनु आहे, इहो मुल्क जी हिकिड़ी तरक़ी जे लाइ आहे। पर हिन में हिकिड़ी वधीक हिकिड़ी जेका ब्रीफिंग आहे उहा कोन्हे का। ऐं लाज़मी आहे अगरि जे तव्हां को अहिड़ो वॾो फ़ैसिलो ॿुधायो त जेको सॼी क़ौम ते लागू थिए थो त उन जे लाइ हिकिड़ी तव्हांखे वॾी ब्रीफिंग खपे। उहा ब्रीफिंग कोन ॾिनी वई ऐं उनखां पोइ हिकिड़ो ऑर्डर ॾिनो वियो, हिकिड़ो हार्श हिकिड़ो वे हुयो, हिकिड़ो रूड हिकिड़ो वे हुयो। हिकिड़ो प्राइम मिनिस्टर जो जेको नेशनल असेंबली में जेको बीह करे ऐं हिकिड़ी स्पीच करे रही हुई ऐं उन में ईअं लॻे पियो त हिकिड़ो डिक्टेटरशिप आहे। सो उन डिक्टेटरशिप्स जूं जेके वाइब्स हुयूं उहे वाइब्स जेके लेबर जेका कम्यूनिटी आहे उन जा जेके लीडर्स आहिनि उन्हनि कैच करे वरितियूं ऐं उन खां पोइ हू हिकिड़े एग्रेसिव मोड में अची विया। नेशनल असेंबली छॾे करे हिकिड़े मज़ीद हिकिड़े उन जी प्रोटेस्ट जी हिकिड़ो ऐलान करे छॾियो ऐं उन खां पोइ इहो चयो त हीउ जेको प्रोटेस्ट आहे इहो दुनिया जो वाहिद अहिड़ो प्रोटेस्ट हूंदो जेको कंटिन्यूसली हलंदो जेसीं ताईं तव्हांजो इहो जेको आइन आहे, इहा जेका पॉलिसी आहे इहा वापसि रिवर्स नथी थिए। ऐं उनखां पोइ जेको प्रेसिडेंट आहे इमैनुअल मैक्रोन, उन इहा ॻाल्हि कई आहे त इहा जेका पॉलिसी आहे इहा कॾहिं चेंज कोन थींदी। सो इन ते इहे ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं हिकिड़ो फ्रांस में हिकिड़ी मैसिव हिकिड़ी अमाउंट में हिकिड़ो प्रोटेस्ट जारी आहे ऐं उन प्रोटेस्ट ते फ़िलहालु का बि शेलिंग कोन्हे थी, छो त प्रोटेस्ट हिकिड़ो सिविलियन राइट आहे ऐं उनखां पोइ को बि लाठी चार्ज कोन्हे थियो। जीअं इलाही मुल्कनि में प्रोटेस्ट ते शेलिंग्स हलंदी आहे, लाठी चार्ज हलंदा आहिनि, इवन गोलियूं हलंदियूं आहिनि। सो उन्हनि मुल्कनि खां उते सिचुएशन बहितर आहे। सो फ़िलहालु त इहो प्रोटेस्ट हले पियो, उनखां पोइ अगरि इन जो जेको बि कॉन्क्लूजन निकितो उहो अव्हांखे ॿुधायो वेंदो।
नाज़रीन, इन सां गॾु गॾु अव्हांखे वठी हलंदासीं रशिया यूक्रेन वार जी तरफ़। त यूक्रेन जेको आहे उन अक्यूज़ कयो आहे रशिया खे त रशिया हाणे जेको ज़ुल्म करे रही आहे उहा सफ़ा हद पार थी चुकी आहे ऐं हाणे असांजो केर बि साथ नथो ॾिए। सो इहे जेके अक्यूज़िस आहिनि उहे अक्यूज़िस मां तव्हांखे ॿुधायां थो त जेको सभिनि खां पहिरीं अक्यूज़ कयो आहे उहो किलिंग एंड टॉर्चर कयो आहे। किलिंग एंड टॉर्चर में नाज़रीन फ़र्क़ु आहे। किलिंग जेको आहे उहो त सभिनि लाइ हिकिड़ो ज़ाहिर आहे त किलिंग छा खे चइजे, पर जेको टॉर्चर आहे उहो मेंटली टॉर्चर आहे। उहो जेके सिविलियंस आहिनि, जेके उतां जा सिटीज़न्स आहिनि, उन्हनि खे टॉर्चर कयो पियो वञे मेंटली। ऐं उहो टॉर्चर कीअं पियो थिए उहो मां तव्हांखे ॿुधायां थो। त जेके बि उन्हनि जी गिरफ़्त में अचनि था, जेके रशियन सोल्जर्स जे गिरफ़्त में अचनि था, यूक्रेनियंस जेके अचनि था, उन्हनि जे घरनि में घिड़ी करे उन्हनि जा जेके ॿार आहिनि उन्हनि जे साम्हूं उन्हनि जूं जेके औरतूं आहिनि उन्हनि सां बदतमीज़ी कई थी वञे। ऐं हिते जेको रिपोर्ट में लफ़्ज़ मैंशन आहे उहो रेप आहे। सो उहो हिकिड़ो वॾो टॉर्चर आहे जेको पंहिंजे ई जेके वालदेन हुजनि या पंहिंजा ई जेके फैमिली जा मेंबर्स हुजनि उन्हनि खे इन कंडीशन में ॾिसणु, इहो हिकिड़ो वॾो मेंटली टॉर्चर आहे। सो यूक्रेन जेको आहे इन फस्ट प्रायोरिटी ते इहो इल्ज़ाम रखियो आहे रशिया जे हवाले सां त हिननि असांखे वॾो टॉर्चर कयो आहे। उनखां पोइ जेको आहे डिपोर्शन ऑफ चिल्ड्रेन आहे। जेके बि ॿार हिननि जी हद में अचनि था उन्हनि खे ही रशिया वठी था वञनि ऐं ॿारनि सां ज़्यादती थिए थी, ॿारनि ते ज़ुल्म थिए थो, ॿारनि सां टॉर्चर कयो पियो वञे। ऐं इन जे पोयां जेके मौक़िफ़ ॿुधाए पिया वञनि त इहो जेको रशिया करे पई उहो इन करे त जेके सिविलियंस आहिनि उहे यूक्रेन जेका हुकूमत आहे उन जे ख़िलाफ़ु वञी करे ऐं उन्हनि खे चवनि त अव्हां जंग हाराए वञो, अव्हां पोइते हटिजी वञो, जेका रशिया घुरे पई उहो ॾियो। छो जो असांजा जेके ॿार आहिनि ऐं असांजा जेके वालदेन आहिनि उहे हुननि वटि क़ैद आहिनि, उन्हनि जी डिटेंशन्स में, उन्हनि जी ग्रेव्स में। उनखां पोइ जेका इंडिपेंडेंट इंटरनेशनल कमीशन आहे ऑफ इंक्वायरी उन इन केस खे ॾिठो आहे ऐं उन इहा स्टेटमेंट ॾिनी आहे त इहो ह्यूमैनिटी जे ख़िलाफ़ु आहे। ऐं इहा जेका रिपोर्ट आहे उहा इंडिपेंडेंट इंटरनेशनल कमीशन ऑफ इंक्वायरी जी आहे। उनखां पोइ जेको अचे थो त रशिया जेका फॉरेन मिनिस्ट्री आहे उनजो जेको उनजी जेका स्पोक पर्सन आहे मारिया ज़खरवा, उन बिल्कुलु इन शइ खे डिनाए कयो आहे। उन चयो आहे त असां का बि अहिड़ी हरकत कोन्हे कई। ऐं उनखां पोइ अगरि का वैलिड अथॉरिटी आहे जेका असांखां अची पुछे त असां हिननि शयुनि जा जवाबु ॾींदासीं। उहे कहिड़ियूं शयूं आहिनि उहे आहिनि असां एनालाइज़ कंदासीं। उनखां पोइ स्पेसिफिक जेके केसिस आहिनि जेके ॿारनि जा, रेप जा ऐं टॉर्चर जा, उन्हनि केसिस ते ॻाल्हाईंदासीं। उनखां पोइ जेके सुवाल आहिनि उहे असांजी जेका मर्ज़ी आहे उन जे हिसाब सां जवाबु ॾींदासीं त कंहिं सुवाल जो असां जवाबु ॾियूं न ॾियूं। ऐं इहो कंहिंखे रेफर कयो पियो वञे, हिकिड़ी हायर अथॉरिटी खे। त अगरि का हायर अथॉरिटी अचे थी त उनखां पोइ असां इहे शयूं ॾींदासीं। उनखां पोइ जेको प्रोवाइड कंदा उहो डेटा हिननि खे प्रोवाइड कंदा। उनखां पोइ जेको स्टैटिकली जेके रिपोर्ट्स आहिनि ऐं फैक्ट्स आहिनि असां उहे उन्हनि खे ॾींदासीं जेका हायर अथॉरिटी ईंदी। ऐं जेको मीडिया ॻाल्हाए पई ऐं जेको माण्हू ॻाल्हाइनि पिया उन्हनि खे असां को बि अहिड़ो जवाबु कोन ॾींदासीं, असां ऑनलाइन शो कोन कंदासीं। ऐं अगरि जे हिकिड़ी पॉइंट ऑफ व्यू सां ॾिसणो आहे तव्हांखे त रशिया यूक्रेन ते ज़ुल्म करे पई त पोइ भले ॻाल्हाईंदा रहो, असांखे को बि इन शइ जो अफ़सोस कोन्हे ऐं असां का बि ॻाल्हि पंहिंजे कन ते कोन था खणूं। सो नाज़रीन, हीउ जेको बयानु आहे त अगरि का हायर अथॉरिटी अचे थी त पोइ असां उन्हनि खे ॿुधाईंदासीं। सो इहा ॻाल्हि मां तव्हांखे थोरी देरि में ॿुधायां थो त हायर अथॉरिटी कहिड़ी कहिड़ी हायर अथॉरिटी आहे जंहिं ताईं इहे ख़बरूं पहुतियूं आहिनि, इहे रिपोर्ट्स पहुतल आहिनि। ऐं उनखां पोइ उन ते केतिरो कमु थिए थो, केतिरो कमु नथो थिए, आई टेल यू एवरीथिंग टुडे। त उनखां पोइ रशिया इन एक्टिविटीज़ खे डिनाए कयो। उनखां पोइ यूक्रेन चयो त ठीकु आहे, अगरि तव्हां चओ था त असां इहे जेके एक्यूज़िस कया आहिनि इहे सभु ग़लति आहिनि त पोइ जेके 500 इंटरव्यूज़ आहिनि जेके ऑनलाइन आहिनि उन्हनि इंटरव्यूज़ खे डिनाए कीअं कंदो? छो त उहे जेके इंटरव्यूज़ आहिनि उहे इंटरनेशनली जेके जर्नलिस्ट आहिनि, जेका मीडिया आहे, इंटरनेशनल मीडिया आहे, उन कवर कया आहिनि। यूक्रेन जो को बि जर्नलिस्ट कोन्हे। उनखां पोइ जेके सैटेलाइट इमेजिस आहिनि उन्हनि खे कीअं डिनाए कंदो? सैटेलाइट जेके इमेजिस आहिनि उन्हनि में त असांजी को बि अहिड़ो असांजो एडिटर कोन्हे वेठल जेके उहे एडिट करे ऐं उनखां पोइ उहे तस्वीरूं असांजे हक़ में ॾियारे। सैटेलाइट इमेजिस आहिनि उहे त बिल्कुलु ओपन किताब वांगुरु आहिनि। उनखां पोइ जेके डिटेंशन साइट्स आहिनि ऐं जेके ग्रेव्स आहिनि, जेके डिटेंशन साइट्स माना जेके जिथे सोल्जर्स खे
डिटेन कयो वञे ऐं जेके गुफ़ाऊं आहिनि जिते उन्हनि खे रखियो वञे एज़ अ हिकिड़ी प्रिज़न टाइप डिटेंशन्स हूंदियूं आहिनि, उन्हनि डिटेंशन्स में रखियो वञे ऐं उन खां पोइ जेके उहे गुफ़ाऊं आहिनि उन्हनि गुफ़ाउनि में जेके सोल्जर्स रखिया विया आहिनि उहे रिपोर्टेड आहिनि ऐं उहा जेका रिपोर्ट आहे उहा रिपोर्ट इंटरनेशनल क्रिमिनल कोर्ट ताईं पहुतल आहे। उहा जेका क्रिमिनल कोर्ट आहे ऑफ इंटरनेशनल उहा उते पहुतल आहे जिथे तमामु मुल्कनि जा जेके अहिड़ा वॾा मसइला आहिनि उहे उते पहुचंदा आहिनि ऐं उन खां पोइ उते एनालाइज़ेशन थींदी आहे उन्हनि मसइलनि ते ऐं उन खां पोइ उतां फ़ैसिलो थींदो आहे। सो पहिरियों जवाबु इहो आहे त जेको स्पोक पर्सन आहे जेका फॉरेन मिनिस्ट्री जी मारिया ज़खरवा उन जेको चयो त जेका हायर अथॉरिटी अचे सो इहा हिकिड़ी हायर अथॉरिटी आहे जंहिंमें इंटरनेशनल क्रिमिनल कोर्ट अचे थो, उन खां पोइ इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस अचे थो। इन दी हेग्यू जेको इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे उन में इहा रिपोर्ट मौजूदु आहे। उन खां पोइ जेको इंटरनेशनल क्रिमिनल कोर्ट आहे उन खां इहा रिपोर्ट इन करे निकिती जो उतां को बि फ़ैसिलो कोन थियो ऐं उन फ़ैसिले खे मज़ीद हिकिड़ो मज़बूत करण जे लाइ उहो फ़ैसिलो पहुतो इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस में। उतां जेको फ़ैसिलो आयो उहो फ़ैसिलो हिकिड़ो इनविज़िबल फ़ैसिलो आहे जंहिंमें को बि यूक्रेन जे हवाले सां का बि अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे जंहिंमें यूक्रेन खे फील थिए त असांखे सपोर्ट मिली आहे, असां सां केरु गॾु आहे। हिन पूरी दुनिया में जेको सभिनि खां वधीक हिकिड़ो को जस्टिस अगरि मिले त उहो जस्टिस इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस मां मिलंदो आहे। सो उहो बि फ़िलहालु कोन मिलियो ऐं उन खां पोइ जेके यूक्रेनियंस आहिनि उहे चवनि था त असांखे एक्सपेक्टेड हुयो त जेके रशिया जा जेके ऑफिशल्स आहिनि जेके सीनियर ऑफिसर्स आहिनि उहे अरेस्ट थींदा पर उहे बि अरेस्ट कोन थिया। उन खां पोइ जेके ॿार असांजा जेके वियल आहिनि ऐं जिन खे जेके उन्हनि जी ज़द में आया ऐं उन्हनि पाण वटि इहो अगवा करे रखी छॾिया आहिनि, इट्स लाइक काइंड ऑफ अगवाई ऐं उन खां पोइ उहे जेके ॿार आहिनि उन्हनि जो स्कोर आहे 16,000 ॿार जेको रशिया जे अगरि ख़िलाफ़ु अगरि का ॻाल्हि कजे त उहा हिकिड़ी वर्बली थी सघे थी पर जेॾीमहिल उहे रिपोर्ट्स साम्हूं ईंदियूं आहिनि त उन रिपोर्ट्स जी जेका एनालाइज़ेशन थींदी आहे इन्वेस्टिगेशन थींदी आहे उहा प्रॉपर वे में थींदी आहे ऐं अगरि उहे जेके केसिस आहिनि उहे हेॾी वॾी कोर्टुनि में अचनि जेके क्रिमिनल कोर्ट हुजे इंटरनेशनल क्रिमिनल कोर्ट हुजे ॿी इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस हुजे, इते जॾहिं बि इहे केसिस ईंदा आहिनि त इहे प्रॉपर तरीक़े सां इन्वेस्टिगेट थींदा आहिनि ऐं उन खां पोइ हिननि जी हिकिड़ी प्रॉपर रिपोर्ट निकिरंदी आहे। वन साइडिड फ़ैसिलो नाहे हूंदो। सो ही चवनि था त जेके बि इहे रिपोर्ट्स हुयूं जेके बि हिननि कोर्टन्स में असां पहुचायूं उन्हनि जे तरफ़ां बि असांखे को अहिड़ो जवाबु कोन आयो ऐं असांजे हक़ में फ़ैसिलो कोन कयो वियो। रशिया छो एॾो मज़बूत आहे, छो एॾो पावरफुल आहे, रशिया खे कंहिंजी सपोर्ट आहे, उन ते बि अचूं था। उन खां पोइ यूक्रेन चवे थो त जेके असांजा 16,000 ॿार आहिनि उन खां अलावा जेके सिविलियन इंफ्रास्ट्रक्चर आहे उन्हनि खे तबाह कयो वियो आहे, प्रॉपर तबाह कयो वियो आहे ऐं उहे जेके इंफ्रास्ट्रक्चर्स आहिनि उहे उन्हनि जूं तस्वीरूं उन्हनि जूं वीडियोज़ उन्हनि जूं रिपोर्ट्स उहे सभु डॉक्यूमेंटेड आहिनि ऐं उन खां पोइ उहे सैटेलाइट इमेजिस में बि आहिनि। गॾु अगरि कोर्ट जे हवाले सां ॻाल्हि कई वञे त इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस जेका आहे उन इहो मञियो आहे त 13 वेव्स जेके आहिनि उहे रशियन अटैक्स जूं आयल आहिनि जेके यूक्रेन ते थियूं ऐं सिंस अक्टूबर खां इहे यूक्रेन ते हमला थिया जेके 13 वेव्स मतिलबु 13 दफ़ा इहे हिकिड़ा मैसिव हमला थिया जेके यूक्रेन ते थिया रशिया जे हवाले सां ऐं उन खां पोइ जेके यूक्रेन ते हमला थिया उहे यूक्रेन जी एनर्जी इंडस्ट्रियल ते थिया, उन खां पोइ इंफ्रास्ट्रक्चर ते थिया। उन खां पोइ अच्छा इहा जेका रिपोर्ट आहे इहा इंटरनेशनली कोर्ट ऑफ जेका जस्टिस आहे इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस उन इहे मञिया आहिनि। उन्हनि इहो जीअं पाण पाकिस्तान में हिकिड़ी लैंग्वेज ॻाल्हाईंदा आहियूं त फ़ैसिला महफ़ूज़ कया आहिनि, इहे फ़ैसिला महफ़ूज़ थिया आहिनि पर फ़ैसिलनि जे महफ़ूज़ थियण खां पोइ को बि एक्शन कोन्हे को। सो उन्हनि खे केरु रोके रहियो आहे इन्हनि ते पाण ॻाल्हाईंदासीं। उन खां पोइ इहे कोर्ट ऑफ जस्टिस चयो आहे त 13 वेव्स जेके आहिनि उहे रशियन अटैक्स थियूं आहिनि। उन खां पोइ सिविलियन इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उहो तबाह थियो आहे। उन खां पोइ इट्स यूज़ ऑफ टॉर्चर, इहो जेको थियो आहे इहो टॉर्चर थियो आहे, इहो मेंटली हिकिड़ो प्रॉपर हिकिड़ो टॉर्चर आहे। उन खां पोइ ही अगेंस्ट ह्यूमैनिटी जे आहे। उन खां पोइ जेके रेप थिया आहिनि उहे रेप नाज़रीन माण्हू अक्सर इन हवाले सां अगरि जेॾीमहिल ॻाल्हाए थो त थोरो झिझक अची थी वञे, माण्हू परेशान थिए थो त इहो कोर्ट मञियो आहे त इहे जेके रेप थिया आहिनि इहे उन्हनि जे साम्हूं थिया आहिनि ऐं उन खां पोइ
जेके ॿार आहिनि, जेके फैमिली मेंबर्स आहिनि, उन्हनि खे फोर्स कयो वियो आहे त तव्हां इहो मंज़र ॾिसो ऐं इन मंज़र मां तव्हां अज़ियत हासिलु कयो। सो इहे मञियल रिपोर्टूं आहिनि। उन खां पोइ जेको टॉर्चर ऑफ प्रिज़नर्स जो आहे, जेके सोल्जर्स पकता विया ऐं उन खां पोइ जेके सिविलियंस जेके आहिनि, जेके रशिया जे ज़द में आहिनि, जेके रशिया जी टेरिटरी में आहिनि, उन्हनि ते प्रॉपर टॉर्चर थी रहियो आहे। इहे सभु इंटरनेशनली रिकग्नाइज़्ड शयूं आहिनि। सो नाज़रीन, हिन जर्नी जो जेको बेस्ट पार्ट आहे उहो इहो आहे त चाइना हैज़ रिफ्रेंड फ्रॉम कंडेमनिंग रशिया फॉर इट्स इन्वेशन ऑफ यूक्रेन। ऐं उन खां पोइ चाइना सिधो सिधो प्योरली ब्लेम करे थो US खे ऐं नेटो खे। जेको चाइना जो US सां जेको बि पंहिंजो मसइलो आहे उहो हिकिड़ो पंहिंजी जाइ ते, ऐं उन खां पोइ उहो मसइलो हलंदो रहे ऐं उन खां पोइ उहो मसइलो अगरि ख़तमु थिए त उन चैप्टर खे, उन बुक खे हिकिड़ी साइड ते रखी करे हिन मसइले जे बारे में अगरि हिकिड़ो ॾिठो वञे त चाइना जेको ब्लेम करे थो US खे ऐं नेटो खे, उहो ई ब्लेम असां लास्ट एपिसोड में कयो हुयो त अगरि नेटो चाहे ऐं अगरि US चाहे त हिन हमले खे रोके सघे थी। जॾहिं जनरल असेंबली थी वोटिंग जी US में, तॾहिं US कोन बीठो हुयो यूक्रेन जे लाइ। त हींअर छा बीहंदो? उन खां पोइ जेको चाइना ब्लेम करे थो, त बिल्कुलु चाइना सही ब्लेम थो करे US ऐं नेटो खे, जो इन्हनि अहिड़ो को बि पंहिंजे तरफ़ां का अहिड़ी परफॉर्मेंस कोन ॾेखारी ऐं को बि पंहिंजे तरफ़ां हिकिड़ी दिलचस्पी कोन ॾेखारी त इहो जेको ज़ुल्म आहे, हिकिड़ो मैसिव ज़ुल्म आहे। इन ज़ुल्म खे अगरि तव्हां इमेजिन करे सघो त पोइ तव्हांखे हिन न्यूज़ जी हिकिड़ी सही हिकिड़ी माना ख़बर पवंदी त हीउ हिकिड़ो वॾो मैसिव ज़ुल्म आहे, जिते खुलेआम पंहिंजे ई घरवारनि जे साम्हूं घरवारा रेप थींदा ॾिसण में अचनि, उन खां पोइ टॉर्चर थींदा ॾिसण में अचनि, असांजा घर किरी पवनि, इंफ्रास्ट्रक्चर किरी पवे, उन खां पोइ हिकिड़ो मेंटली टॉर्चर कयो वञे। ऐं जेके बि हिकिड़ो गवर्नमेंट जेका हिकिड़ी जंग हुई, उहा उन जंग खे हटाए करे हिकिड़े टैंक्स जेके आहिनि उहे सिविलियंस ते हलाया वञनि। वॾी हिकिड़ी डीप एनालाइज़ेशन आहे इन न्यूज़ जे हवाले सां। उन खां पोइ चाइना 12 पॉलिटिकल पॉइंट जो हिकिड़ो पेपर ठाहियो आहे, हिकिड़ो फाइल ठाहियो आहे, पॉलिटिकल पॉइंट पेपर आहे, उहो 12 पॉलिटिकल पॉइंट पेपर आहिनि, उहे ठाहिया आहिनि। ऐं हिकिड़ी नई हिकिड़ी पॉलिसी चाइना ठाही आहे ऐं चाइना हींअर पंहिंजी ज़िद ते बीठो आहे। चाइना चवे थो त कुझु बि थी वञे, हींअर जेको यूक्रेन में जेको ज़ुल्म आहे उहो असांखे ख़तमु करिणो आहे ऐं प्रॉपर उते जेको पीस आहे उहो रिफ्रेंड करिणो आहे। ऐं उन खां अलावा यूक्रेन ऐं रशिया जे विच में अगरि डायलॉग्स थी सघनि था त ठीकु आहे, अगरि जे नथा थी सघनि त को बि मसइलो कोन्हे, असांखे का बि परवाह कोन्हे त असांखे केतिरी परेशानी ॾिसणी पवंदी ऐं कंहिंजी नाराज़गी ॾिसणी पवंदी। असां यूक्रेन सां गॾु बीठा आहियूं। हाणे जेको मज़ीद अगरि रशिया चाहींदो यूक्रेन सां को ज़ुल्म करणु ऐं जंग करणु, त पोइ असां रशिया सां जंग कंदासीं। ऐं हींअर यूक्रेन अकेलो कोन्हे ऐं हिकिड़ा जेके रिसोर्सिस आहिनि, उन रिसोर्सिस जे हिसाब सां इहा ख़बर पई आहे त नेक्स्ट थर्सडे ते ज़ी जिनपिंग जेको प्रेसिडेंट ऑफ चाइना आहे, उहो पाण यूक्रेन वञे ऐं उहो ज़ेलेंस्की सां वञी मुलाक़ात करे, जेको यूक्रेन जो प्रेसिडेंट आहे। ऐं उन खां पोइ ही वेही करे इन मसइले जे हवाले सां हिकिड़ी टेक्निक कढनि, हिकिड़ो नयो स्ट्रक्चर कढनि, उन स्ट्रक्चर खे फॉलो कनि ऐं उन खां पोइ यूक्रेन में वापसि हिकिड़ो अमन अचे। ऐं जेतिरा एनालाइज़र आहिनि, उन खां पोइ जेके एक्सपर्ट्स आहिनि, उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त हींअर अगरि चाइना इन पंहिंजे मोटिव ते बीठो त इहो ज़रूरु थींदो त यूक्रेन में वापसि पीस ईंदो ऐं इहा रशिया ऐं यूक्रेन जी जंग ख़तमु थींदी। छो जो रशिया चाइना सां कॾहिं बि कोन विढ़ंदो ऐं अगरि विढ़ंदो त पोइ इहा जंग थींदी बराबरि जी जंग। ऐं उन खां पोइ रशिया खे बि हिकिड़ी वॾी मात मिलंदी इन जंग में ऐं ज़रूरु रशिया पछताईंदो। अगरि जे हींअर चाइना इन में कामयाबु थी थो वञे त पोइ चाइना जो हिकिड़ो इंटरनेशनली हिकिड़ो वॾो इहो एफर्ट जेको आहे उहो काउंट थींदो। ऐं जीअं चाइना पंहिंजी प्रॉपर कोशिश में लॻल आहे त मां सुपर पावर थियां, सो चाइना जे हिन एफर्ट में हिकिड़ो प्लस पॉइंट ईंदो, हिन हिकिड़े गोल में हिकिड़ो प्लस पॉइंट ईंदो त हीउ जेको एफर्ट आहे उहो एफर्ट हिकिड़ो कंट्री वाइज़ हिकिड़ो इंटरनेशनली इहो काउंट थींदो। ऐं उन खां पोइ चाइना सिधो इहा ॻाल्हि करे थो त जेको बि ज़ुल्म थियो आहे उहो सॼो काउंटेड आहे ऐं सॼो असां वटि रिपोर्टेड आहे। छो जो इहे जेके बि रिपोर्ट्स आहिनि उहे इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस में बि आहिनि। अगरि चाइना गवर्नमेंट अहिड़ा स्ट्रॉन्ग पंहिंजा बयान ॾिए थी त असां यूक्रेन सां हर हाल में गॾु आहियूं, त पोइ किथे न किथे त रशिया ग़लति हूंदो। चाइना जे हिन बयान खां पोइ US
ऐं नेटो जे तरफ़ां को बि अहिड़ो बयानु कोन्हे आयो। इन बयान खां पोइ जिथे चाइना चयो त इहा सॼी ग़लती US ऐं नेटो पावर जी आहे जेको इन्हनि पंहिंजो यूज़ कोन कयो यूक्रेन खे बचाइण जे लाइ, उतां को बि अहिड़ो मोटिव न आयो। पर हिकिड़ी सेल्फ एनालाइज़ेशन आहे त कहिड़ी ख़बर चाइना खां बि पहिरीं हिकिड़ो क्विक एक्शन में US रशिया खे रोके छॾे इन जंग जे लाइ, ऐं उन खां पोइ पीस मेंटेन करे, ऐं उन खां पोइ पंहिंजो पाण खे काउंट कराए त हीउ जेको असां पीस करायो आहे, मेंटेन कयो आहे, इहो असां करायो आहे, इहो चाइना खे छो इहो चाइना जो एफर्ट काउंट थिए, इहो छो चाइना जे तरफ़ हिकिड़ो पॉज़िटिव हिकिड़ी वाइब वञे, ऐं हिकिड़ी जेका इंटरनेशनली आहे उहा शइ काउंट थिए त चाइना जेका आहे उहा एतिरी रिस्पॉन्सिबिलिटी खणे थी त असां यूक्रेन में पीस मेंटेन कयूं। सो इन खां पहिरीं छो न असां कयूं। सो माइट बी चाइना खां पहिरीं हींअर US पहुची वञे। सो US जो इहो हिकिड़ो शुरूआती हिकिड़ो अहिड़ो कमु आहे। अगरि इन्हनि खे तव्हां हिस्ट्रीज़ में वञी ऐं जेके आर्टिकल्स जेके रोज़ छपजनि था अगरि उन्हनि खे असां स्टडी कयूं ऐं उन में असां हिकिड़ी एनालाइज़ेशन कढूं त असांखे ख़बर पवंदी त US हिकिड़ो विच जो अहिड़ो किरदारु आहे जंहिंमें हू ॿिनि माण्हुनि खे विढ़ाइण खां बचाईंदो बि आहे ऐं हिक ॿिए खे यादि बि कराईंदो आहे त हुन तोसां छा ज़ुल्म कयो, हुन तोसां छा ज़ुल्म कयो। सो कहिड़ी ख़बर चाइना खां पहिरीं हींअर US पहुची वञे, पर उमेदु इहा आहे त चाइना इन एफर्ट जो हक़दारु थिए ऐं चाइना पंहिंजो फर्स्ट स्टेप रखे यूक्रेन में ऐं पीस मेंटेन करे। सो नाज़रीन, हाणे हलूं था थोरो फॉरेक्स जी तरफ़। त जेको दिरहम आहे उहो 76.71 ते स्टेबल थियो आहे। उन खां पोइ जेको रियाल आहे उहो 75 ते स्टेबल थियो आहे। जेको डॉलर आहे उहो 281.74 ते स्टेबल थियो आहे, ऐं जेको पाउंड आहे उहो 342.39 ते स्टेबल थियो आहे। सो नाज़रीन, हींअर ताईं जेके बि इंपॉर्टेंट ख़बरूं हुयूं उहे अव्हांखे ॿुधायूं वयूं। सो इंशाअल्लाह ताला वरी नेक्स्ट एपिसोड में मिलंदासीं। अव्हां पंहिंजो जाम सारो ख़्यालु रखिजो। अव्हां ॾिसी रहिया हो टुडेज़ वर्ल्ड। मां आहियां अव्हांजो एंकर शाहराज़ अहमद। अल्लाह हाफ़िज़।